अल्लाह जी अता सोहणो नबी गुज खोले बुधाइण वारो अल्लाह जी अता सोहणो नबी गुज खोले बुधाइण वारो दिनो गैबी इल्म रब जंहिंखे सोई गैब सुणाइण वारो अल्लाह जी अता सां सोहणो नबी गुज खोले ॿुधाइण वारो पढ़ खोले तूं क़ुरान मिठा माअल्लमका वारी आयत में पढ़ खोले तूं क़ुरान मिठा माअल्लमका वारी आयत में खुद मालिक साईं अरबीअ खे गुज गैब सिखारण वारो अल्लाह जी अता सां सोहणो नबी गुज खोले ॿुधाइण वारो दिनो गैबी इल्म रब जंहिंखे सोई गैब सुणाइण वारो वही असहाबन जी झुरमट में दसियूं ॻाल्हियूं ॿुझूं लजपाल नबी वही असहाबन जी झुरमट में दसियूं ॻाल्हियूं ॿुझूं लजपाल नबी फरशन ते हाल दे अरशन जो अरशन ते निहारण वारो फरशन ते हाल दे अरशन जो अरशन ते निहारण वारो दिनो गैबी इल्म रब जंहिंखे सोई गैब सुणाइण वारो अल्लाह जी अता सां सोहणो नबी गुज खोले ॿुधाइण वारो चढ़ी मिंबर ते सरदार नबी अहवाल दसा सब उम्मत के चढ़ी मिंबर ते सरदार नबी अहवाल दसा सब उम्मत के जेको थी गुज़रियो ऐं थींदो अञा हर राज खे ॼाणण वारो जेको थी गुज़रियो ऐं थींदो अञा हर राज खे ॼाणण वारो दिनो गैबी इल्म रब जंहिंखे सोई गैब सुणाइण वारो अल्लाह जी अता सां सोहणो नबी गुज खोले ॿुधाइण वारो लिखियो राग़िब असफ़हानी मिठे नबी चइबो उन सोहणे के लिखियो राग़िब असफ़हानी मिठे नबी चइबो उन सोहणे के जेको रब जी अता सां गैब ॾसे गैब ॻाल्हाइण वारो जेको रब जी अता सां गैब ॾसे गैब ॻाल्हाइण वारो दिनो गैबी इल्म रब जंहिंखे सोई गैब सुणाइण वारो अल्लाह जी अता सां सोहणो नबी गुज खोले ॿुधाइण वारो इम्तियाज़ कल्होड़ा प्यारो नबी
आहे वाकिफ़ असांजे हालनि खां इम्तियाज़ कल्होड़ा प्यारो नबी आहे वाकिफ़ असांजे हालनि खां को दुख में सॾे त पोइ साईं पुॼे पिरी दर्द मिटाइण वारो को दुख में सॾे त पोइ साईं पुॼे पिरी दर्द मिटाइण वारो जिनो ग़ैबी इल्म रब जंहिंखे सोई ग़ैब सुणाइण वारो अल्लाह जी अता सां सुहिणो नबी ॻुझ खोले ॿुधाइण वारो।